कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। तुंहिंजे लाइ कुहाड़ी आंदी अथव, मेल जी कुहाड़ी अथई, सफ़ा तुंहिंजे वझ जहिड़ी आहे। हाँ यार मोहब्बत, कुहाड़ी त मुंहिंजे वझ जी आहे, ॿियो त मेल जी कुहाड़ी लभे किथे थी, असु तरार बि न पुॼेसि। हाणे त शइ ॿ सुखड़ी थिए दा सांढे रखजांइ। चढ़ में आ रहा मता गलती करे न रोक चाचा मुखे तवां तो छड़ मुखे छड़ी चाचा तने मेहुए जे मथे मां भरियल हवा कढा ए पटको मेरे सा दिलदार मेरे पटको मेरे सा बाबा छड़ियो छेड़े के उन करे जो बिहार के चयो हुयम तो जबरदस्ती बजाए चाची नसीबा के वठी अच बाबे वट मेड़ करे, पर हुन न मन्यो। हाणे मां त साणस शादी करण थी चाया, शादी करे न हथे छो तो पए। कावड़ में अची दिलदार खे न मेहार कतल कंदो, ओ त हर हाल में मुसा शादी करनी पवंदस न। प्यारा पिरी केड़ी गोरी सोचो में है न तू हिते? हाँ सजना साईं, सोचम बीमार होस पुछण न आया पिरी पाण वनी बुधाया न पहुंची गया। यो मकरू मुंह खणी हिते छो आयो? आयस दीदार करण सो थी वियो। असां सा सुर न कई सुर थी वेंदी है। असी आहियूं लीडर सो बि पुराणा। सदाई अमीर ही तो बेवाजबी कई है सचल सा। कुत्ता वे अमीर बचाया। बकवास बंद कर हलियो वने ता बन्या तो रईस बाकी मच्छी जो कंडो हुंदो कमजोरा मिड़ीअ में फासनो आ त ॾाढो ॾुखियो कंदो आ। बस कर तू रह सके ये तो चवी कठा टार दे टांडा हेडे कर लकड़ मुंची आने मा नितल जूसो भागुम तो दिए। हां रईस तवा हथ ठारियो यो कम असा जो कठास तो टार यास तो टांडा हले ता इल्जाम हणायो घटल तो गालाए सब रेस चार गाल खाने के चलो हला फराज अरे तो के शर्म न तो अचे? खैर ता है चाचा तो मुसा कार करे छजो ये बे कह न कयो जी तो कयो फराजा छा कयो थम खबर त पवे फतू सा पकाई तो करे। हां फतू त फडो न त जडे जो जडो पर गाल जी खबर त पवे। अदा फतू अंदर अच ना बाहर छो बिठो आई? मां अंदर नहीं दस अन्या अंदर अचा एरो बेन को ना है मां हुआ थाने ते वना हा पर सोचम त मायार लाहास। थाने वेंदे छो? अन्या पूछे थी छो भजाई मां तुझे करे आस न त सीधो जो थाने ते वना। आखिर थियो छा है का महल थिया जाबलू का वांगुर का पियो करी केड़ो जबल केराय थम? मां जाबलू का तू सुरीलो आडेबा अरे जबल केराई हाथ चंगो तू मुजी इज्जत खाक में मिलाईया दस तो जन्नत किथे लिखाई दी? जन्नत मां लिखाईया? अदा अला अला कर त मी मसे जन्नत का चूजो ना है त मुजो पुट फराज लिकाइंदो। अगवा का तई जन्नत के अगवा मुंह जन्नत के हाँ तो कही अगवा बुधाए त काथे लिखाई दी जन्नत न त मां कोड़े सा गड दिव्य वट दाइंदुस पोइ ॾिसां त कीअं नथो जन्नत के जाहिर करी। फतू त पडो न त जडे जो जडो। अदा अदा फतू चाचा चाचा फतेह मोहम्मद अरे ती मुखा बा तो के छड़ीनुस फतू त पडो न त जडे जो जडो। जन्नत जल्दी कर पहुंची वियो तो कम ही खराब थी विदो। मां तैयार आ जाजे बस हल। बुरको तो पाए न असी आयूं हाथी मार ये बिना बुरके जो वठी लाए। हां बुरको पाए बुरके जो खैर आ जाजे। हां मुजी गैरत जी जगह
असी आहियूं हाथी मार असांजी घर त लूस थोरी आहे को गाड़े मो ॾिसी वठे त पोइ को ॾिसंदो त छा आहे असी आहियूं हाथी मार कोई ईअं ॾिसई त मारे विझऊंसि पाए बुरको मूं वारो बुरको मेरो आहे त पोइ ईअं कर मामी कोड़ी वारो अछो बुरको पाए असलो ॾाढी ठहंदी आहे अम्मा जे बुरके सां ठहंदसि न बाक़ी अहिड़ी असलो लॻंदी आहे ॼण मूंसां तंबू हलंदो हुजे तर्स भला मेरो ई सही पर पंहिंजो बुरको थी पायां जल्दी कर त मामी कोड़ीअ खे बि न कल पवे छा आहेसि अम्मा खे ख़बर हूंदी मामी खे ख़बर आहे पक नाहे पक न आहे त पोइ अचो ख़बर पयसि ऐं रोकी त पोइ मामी कोड़ीअ खे हणंदुसि हिकिड़ो सोटो असी आहियूं हाथी मार असां सां थी फिटाए मामो फतू पाणे सुरमेदारी मां सुरमो विझी रत बंदि कंदुसि तू मूंखे सोटो हणंदे ही काॾे था वञो मामी मामी जे सका ॿुधा न त ख़बर अथई न कोड़ी ॼणे कमु ठाहिण न की ठाहिण हा मामी कमु ठाहिण त वञूं था न कमु ठाहिण अम्मा हू आहे न फराज़ बाबो हुन सां फॾो करण वियो आहे असांखे चई विया त हिकिड़ो ॾींहुं लिकी वञो काथे लिकंदी सो बि हिन सां लिकंदी माण्हू छा चवंदा हिते थियो फतूअ जो मथो ख़राब आहे तोखे मां पाणे थी लिकायां जनत कोड़ी ॼणे कमु ठाहिण न की ठाहिण हा हल रख चादरी गाजन पीर खंडई खीर मदद कर पीर हक लबू फकीर हक हक अल्लाह तोर मौज कर फकीरानी मौज कर अल्लाह तोहार हक हक गाजन पीर खंडई खीर अल्लाह तोर फकीरानी राजी थी फकीरानी थी वेंदी राजी मौज कर फकीरानी राजी थी इन जी जान छॾे न त घटि न कंदो मैं फकीरानी खलीफ़ा जी फकीर साईं ये होड़ी जिंदड़ी आ ये राजी कोन थींदी कोशिश कयो फकीर जागरता कयो करामत ॾेखारियो हथ जी ॿारणी पवंदी खलीफ़ा ॿारियो फकीर ॿारियो त राजी थिए हिनखे सिधी जिंदड़ी आ हिनखे बाहि ॾियणी पवंदी साड़णो पवंदो घासलेट आहे पयो आहे फकीर साईं खणी आ घासलेट जी माचिस हिन सिधी जिंदड़ीअ खे बाहि ॾियां फकीर बाहि न ये हूअं राज़ी न थींदी छॾण जो नालो ई न थी वठे साड़े खाक कंदोमांसि सॼी उमिरि लाइ जान छुटी पवंदसि अचे फकीर साईं ही माचिस ये घासलेट ॿुधाए राज़ी थिए थी हारियां घासलेट ॼाई तीली राज़ी आहियां सुञास थी न त मञी आ हिनखे सिज लथे खां पोइ उतारे ते वठी अचांइ राति जो मौज कंदी जी फकीर साईं हाणे वञो गाजन पीर खंडई खीर मदद कर पीर हक लबू फकीर हक हक जेको मूं तोखे चयो सो सम्झी या न कुछ छो नथो न मां तुंहिंजे फ़रीद खां थो डिॼां न कंहिं थाणे खां अरे मुंग थई जा रात में कुछ छो नथो कुछ तो या कढाए टायर ॾे टांडा मुंशी तू माठ कर मां थो ॻाल्हायांसि थोरी अटकल सां तव्हां ॿई चुप कयो सचल कन खोले ॿुध जेकॾहिं तो कुतनि वारी ॻाल्हि या हिते थियल मरमत वारी ॻाल्हि किथे बि कई त ख़बर अथई छा थींदो तोसां तूं लभंदे कोन ऐं सदोरीअ जी इज़त नीलाम थी वेंदी किबला सदोरीअ लाइ इन चओ सचल वरी बि संग मूंखे ॾींदो तूं माठ नथो करी मुंची माफ़ी किबला सचल सदोरीअ जी नीलाम थियल इज़त लाइ लीलाईंदे बि न त हासिल करे न सघंदे हाणे सम्झी वियो आहे किबला थोरी अटकल सां जेसी ताईं ही नथो ॻाल्हाए तेसी ताईं हिन जो हितां वञण बि मुमकिन न आहे शहरियार खान खुदा जे कहर जो त ख्याल कर बेगैरती जी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे हाथी आॾो किवली कुझु बि न आहे पर जॾहिं हाथीअ जी अखि में किवली पवे त कढी बि न सघंदो तुंहिंजी इहा हिमत जो शहरयार खान खे ईअं थो चई बंदूक ॾे ॿाहिरि आ किबला ही वठो रिपीटर
मारींदुसि कोन। मुंशी जी किबला। तूं ई बहारो वञो, संदसि छोरी सदोरी खे खणी अचो।